नाज़रीन, बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद में शदीद रद्दअमल जो इज़हार थियो आहे। असीं अचो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद में काल ऐं अॼु जी सूरताल छा आहे उन ते नज़र विझूं था। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ कासमाबाद हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गाॾियूं साड़ियूं वयूं। ही गाॾियूं तव्हां ॾिसी रहिया आहियो सुई केस ऑफिस जे ॿाहिरां जे लॻभॻि गाॾियूं आहिनि जिन खे बाहि ॾेई माण्हुनि साड़े छॾियो आहे, जेके मुकमिल तौर ते इहे गाॾियूं सुई केस ऑफिस कासमाबाद जे भरिसां सड़ियल पियूं आहिनि। नाज़रीन, पाण हिन वक़्तु कासमाबाद जे नसीम नगर चौक ते मौजूदु आहियूं, जिते सॼो इलाइक़ो त बंदि आहे ऐं माण्हू एहतिजाज करे रहिया आहिनि। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे भरिसां ही हुक्मरान जमायतूं जेके अॻु में माज़ी में रहियूं ऐं हुकूमत जूं इतिहादी जमायतुनि जा जेके बोर्ड हुया या तस्वीरूं हुयूं, जिन में सदर परवेज़ मुशर्रफ, पीर पागारो ऐं ॿियूं जेके धुरियूं आहिनि, अरबाब रहीम, जिन जूं तस्वीरूं साड़ियूं पियूं वञनि। नाज़रीन, पाण हिन वक़्तु कासमाबाद खां जे नसीम नगर खां अली प्लस ॾांहुं वेंदड़ रोड ते मौजूदु आहियूं, जिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त पिकिक बैंक आहे, पाकिस्तान इंडस्ट्रियल कमर्शियल क्रेडिट इन्वेस्टमेंट वारी बैंक आहे। उनजी सूरताल आहे त उन में माण्हू तोड़फोड़ करे रहिया आहिनि, अंदरि घिरी रहिया आहिनि। हिन वक़्तु माण्हुनि जा हुजूम तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि त इहे माण्हू अंदरि तोड़फोड़ करे रहिया आहिनि। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ सॼे मुल्क में जेको रद्दअमल ज़ाहिर थियो आहे, उते ही बैंकुनि खे पिणु फुरलुट जो सिलसिलो ऐं उनमें तोड़फोड़ जो सिलसिलो जारी आहे। ऐं तव्हांखे ॿीहर ॿुधाईंदो हलां त हैदराबाद में 15 जे लॻभॻि बैंकुनि खे साड़ियो वियो आहे, उनखे तबाह कयो वियो आहे, उन ते हमला कया विया आहिनि ऐं माण्हुनि उते सख़्तु रद्दअमल जो ज़ाहिर कंदे तोड़फोड़ कई आहे। हीअ हैदराबाद जे कासमाबाद में यूनाइटेड बैंक आहे, जंहिंखे बाहि ॾेई माण्हुनि साड़े छॾियो आहे। तव्हांजे साम्हूं नज़र अची रही आहे। हीअ कासमाबाद में बचत बैंक जो ॾेख आहे, जेका मुकमिल तौर ते तबाह कई वई आहे। कासमाबाद जे ॿियनि बैंकुनि सां गॾोगॾु क़ौमी बचत बैंक खे बि बाहि ॾेई उते तोड़फोड़ करे सामान खयो वियो आहे। नाज़रीन, पाण हिन वक़्तु हैदराबाद बाईपास ते मौजूदु आहियूं, जिते बेनज़ीर शहादत खां पोइ माण्हुनि बेनज़ीर भुट्टो जा शहीद आहिनि सॼे करे काल खां वठी जेको आहे सो ट्रकूं, गाॾियूं, बसूं ऐं जो सिलसिलो जारी करे छॾियो आहे। हिन वक़्तु तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी रहिया आहियो त ट्रकूं सड़ी रहियूं आहिनि ऐं समूरियूं गाॾियूं साड़ियूं पियूं वञनि। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद जे बाईपास ते सभ खां घणे में घणो माण्हुनि जेको आहे गाॾियुनि खे साड़ियो आहे ऐं पंहिंजे शदीद रद्दअमल जो इज़हार कयो आहे। ही माण्हू हिन वक़्तु बि बेनज़ीर भुट्टो जी हिमायत में नारा हणी रहिया आहिनि। तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी रहिया माण्हू गाॾियूं साड़े रहिया आहिनि, जेके मुकमिल तौर ते तबाह थी रहियूं आहिनि। घणे में घणियूं गाॾियूं साड़ियूं वयूं आहिनि। ही गाॾियूं नज़र अची रहियूं आहिनि तव्हांजे साम्हूं हैदराबाद बाईपास ते। असीं हिन वक़्तु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे बेनज़ीर भुट्टो जे बारे में जे हवाले सां उनजे छा था चवनि ऐं कहिड़ो रद्दअमल ज़ाहिर कनि था। साईं, असांजी बेनज़ीर भेण बि थी थिए, माउ बि थी थिए, उन विछोड़े करे असां सिंधी माण्हू पंहिंजे पाण सां खपण ॿधी बाईपास ते बीठल आहियूं। इनशाला हुकूमत जा जहिड़ो आहे ऐं जेके बि असांजा विड़िया आहिनि, ही नाजाइज़ी भुट्टे खानदान थी इहे। अॼु अवाम भुट्टो खुटण जहिड़ो न आहे, भुट्टो ज़िंदा ई ज़िंदा आहे। ऐं असीं पंहिंजे पाण खे शहादत क़बूल कंदासीं। असांखे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जो ॾुख थियो आहे, तंहिंजे करे असीं बाईपास ते धरणो हणी वेठा आहियूं। जेसि ताणी असांजी इहा साह आहे तेसि ताणी असीं मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे लाइ इहे धरणा हणंदासीं ऐं रोड ब्लॉक कंदासीं। नवाज़ शरीफ ते हमलो छो कोन्हे थियो? बेनज़ीर भुट्टो छा लाइ? इन करे सिंधियाणी आहे, सिंध मां ई पंजाब खाइदो, पूरो पाकिस्तान खाइदो, इन जे करे सिंधियुनि खे ई मारींदा, ॿिए कंहिंखे न। नाज़रीन, जिते हैदराबाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गाॾियूं सड़ियूं आहिनि, उते मुख़्तलिफ़ पेट्रोल पंपनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। बेनज़ीर भुट्टो जे शहीद आहिनि, मुख़्तलिफ़ पेट्रोल पंप बि साड़िया आहिनि ऐं उन्हनि ते हमला कया आहिनि, उनखे सख़्तु नुक़सानु पहुचायो आहे। हिन वक़्तु आउं बाईपास जे भरिसां हिकु पेट्रोल पंप ते मौजूदु आहियां। हैदराबाद बाईपास जे भरिसां जेको आहे जंहिं पेट्रोल पंप खे नुक़सानु पहुचायो वियो आहे, उन्हनि में ही तव्हां नज़र अची रहियो आहे पेट्रोल पंप तव्हांजे साम्हूं ही नज़र अची रहियो आहे। उन पेट्रोल पंप खे बाहि ॾियण जी कोशिशि कई वई आहे, उनखे तोड़फोड़ खे निशानो बणायो वियो आहे, उनखे हमलो कयो वियो आहे। जंहिं उन साम्हूं ई तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु बि ट्रकूं सड़ी रहियूं आहिनि, जेके पेट्रोल पंप जे भरिसां बेनज़ीर भुट्टो जे शहीद आहिनि, जिते पूरे मुल्क में सख़्तु एहतिजाज कयो आहे, उते हैदराबाद में बि सख़्तु एहतिजाज कयो आहे ऐं उन्हनि ट्रकूं, गाॾियूं ऐं पेट्रोल पंपनि खे बि बाहियूं ॾिनियूं आहिनि। हीअ हैदराबाद में कासमाबाद वारे चौक पूनम पेट्रोल पंप चौक जी ऑफिस खे बाहि ॾिनी वई आहे। पेट्रोल पंप खे बाहि ॾियण जी कोशिशि कई वई आहे, जंहिं तव्हांखे सख़्तु नुक़सानु रसियो आहे। हिन वक़्तु उन पेट्रोल पंप ते रेजेंस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार मौजूदु आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु जॾहिं वॾी तबाहियुनि खां पोइ जेको आहे सो हिन वक़्तु पुलिस नज़र अची रही आहे, जेका हींअर पहुती आहे कासमाबाद जे मेन रोड पकोड़ा चौक ते। पुलिस हींअर पहुची चुकी आहे, तव्हांखे नज़र अची रही आहे, जिन जो माण्हुनि खे चई रोके रहिया आहिनि त उहे सरकारी इमारतुनि खे नुक़सानु न पहुचाइनि। आवाज़ तव्हां ॿुधी रहिया हो। हिन वक़्तु कासमाबाद जे पकोड़ा चौक ते पुलिस ऐं माण्हुनि में चकिरियूं थी रहियूं आहिनि। ही पुलिस अमलदार तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। गाॾियुनि में मूवमेंट
जो ही ॾेख आहिनि ही शदीद रद्द अमल थी रहियो आहे पुलिस पार्टी जे कारकुननि पुलिस में चकरियुनि जा हिकु मंज़र तव्हांखे असीं ॾेखारे रहिया आहियूं त ही छा सूरताल लॻी पई आहे कासिमाबाद हिन वक़्तु मैदान जंग बणिजी वियो आहे नाज़रीन ही पुलिस खे ढिलाए रहिया आहिनि कासिमाबाद में पुलिस खे माण्हू भॼाए रहिया आहिनि ही रद्द अमल थी रहियो आहे ही माण्हू जा ॾेख आहिनि पुलिस अमलदार हिन वक़्तु सॼे कासिमाबाद में रंडनि जी सूरताल आहे पुलिस जूं गाॾियूं हिन भॼी रहियूं आहिनि ऐं माण्हू पुलिस जे ख़िलाफ़ लठियूं खणी मैदान ते निकितल आहिनि ही शदीद रद्द अमल जो हिकु इज़हार आहे कासिमाबाद में पुलिस गाॾियुनि खे माण्हुनि बेनज़ीर भुट्टो शहीद आहिनि दौड़ाए छॾियो आहे असीं हिन वक़्तु कासिमाबाद जे पकोड़ा चौक ते मौजूदु आहियूं नाज़रीन पाण कासिमाबाद जे मेन रोड ते आहियूं जिते मोबिलिंग जेका मोबाइल कंपनी जा उन ऑफिस आहे उनखे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे उन ॾाढो टायर खे गाॾी साड़ी वई आहे ही यूटिलिटी स्टोर आहे कासिमाबाद में जंहिंखे तोड़ फोड़ करे माण्हुनि जेको आहे सो समूरो सामान हितां खणी चुका आहिनि ही हैदराबाद प्रोजेक्ट बिस्मिल्लाह टावर जो ॾेख आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो समूरी ऑफिस खे हिते ॿाहिरि ॾिनी वई आहे समूरो सिस्टम हिनजो तबाह थी चुको ही हिन वक़्तु हैदराबाद जे बिल्डरनि में जेके ऑफिसूं साड़ियूं वियूं आहिनि उन्हनि में ही अवल स्क्वायर प्रोजेक्ट आहे जंहिंजी ऑफिस खे मुकमिल तौर ते तबाह कयो वियो आहे नाज़रीन बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद जी सूरताल बाबति असां तव्हांखे आगाही ॾिनी तव्हां ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद मां रऊफ़ चांडियो वक़्तु तव्हांखे आगाही ॾींदो रहंदो रऊफ़ चांडियो सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद